नाज़रीन अवां खे ॿुधाईंदा हलूं त जाती थाणे भरिसां हलंदड़ कचे शराब ख़िलाफ़ शहरी ने एहतिजाज करे कचो शराब बंदि कराइण जो मुतालबो करे छॾियो आहे। नाज़रीन जाती मां अमीन थेम जी रिपोर्ट मूजिब जाती शहर जे वार्ड 4 जे रहवासियुनि वज़ीर चावड़ो, अब्दुल्ला मलूकानी, हनीफ थेम, इस्माइल जत ऐं ॿियनि जी अॻवानी में थाणे भरिसां हलंदड़ कचे शराब ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि चयो त असांजे पाड़े में थाणे भरिसां सरियाम कचे शराब जो विकिरो थी रहियो आहे, जंहिंजे करे मवाली ऐं मंशात फ़रोशनि रहवासियुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुननि SSP सिजावल खां मुतालबो कयो आहे त थाणे भरिसां हलंदड़ कचे शराब जो कारोबार बंदि करायो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। अमीन थेम, STV न्यूज़ जाती। हर ख़बर अवां जी पहुच ताईं। ॾिसंदा रहो STV न्यूज़।